साथियों, रूम समुंड जी आबहवा पंहिंजे खूबियनि ऐं खूबसूरतियुनि सबबि ॾाढी मशहूर आहे। सिसिली मुल्क में भी उहा ई घुले थी। उन्हीं जे हिकु शहर सिराक्यूज़ में हज़रत ईसा अलैहिस्सलाम खां 287 साल अॻु आर्किमिडीज़ पैदा थियो ऐं वॾो थी इल्मु हासिल करण जे शौक़ में अहिड़ो महू थियो जो खेसि पंहिंजे जिस्म जान जो भी को ख्याल न रहियो। हिकड़ी शाम जी ॻाल्हि आहे त संदसि वतन जा शाहूकार माण्हू हेॾा होॾा पसार करे रहिया हुआ ऐं के बेफ़िक्रा नौजवान होटलन में वेही खाई पी रहिया हुआ त एतिरे में शहर जे विच रस्ते तां हिकु शख्स चरियन वांगुरु डुकंदे नज़र आयो। हू बिल्कुलु उघाड़ो हो ऐं का बि परवाह करण सिवाय सिर्फ़ हिकिड़ो लफ़्ज़ यूरेका ॾाढियां चवंदो पई वियो। साथियो, यूरेका जी माना आहे मूं ॻोल्हे वरितो। आर्किमिडीज़ खे बादशाह हीरो लाइ ठारायल हिकु ताज ॾिनो वियो हो जंहिं में खेसि सोन में खोट जो मिक़दार मालूम करण लाइ चयो वियो हो। हिकु ॾींहुं व्यंजन दौरान हुनखे उहो ख़्याल थियो त पाणीअ जे टब में कंहिं जिस्म जे घिणनि सां उन जी सतह मथे थिए थी। छो न उन उसूल मूजिब सोन जे ताज के पाणीअ में विझी ॾिसजे त उहो केतिरो पाणी हटाए थो ऐं उन में हटायल पाणीअ जे वज़न ऐं मिक़दार ज़रिए कयल हिसाब मूजिब हुनखे सोन जे वज़न ऐं खोट जो पतो पइजी वियो। ख़ुशीअ में हू एतिरो त जज़्बाती थी वियो जो व्यंजन जाइ मां वठी ॿाहिरि डोड़ पाताईं। किन माण्हुनि खेसि सुञातो ऐं पंहिंजे संगतियुनि खे संदसि नालो ॿुधायो। उहो त हिकु मशहूर माण्हू हो जेकी हुनखे न सुञाणींदा हुआ। उन्हनि जो बि उन शख़्सियत जो नालो ॿुधल हो। पंहिंजे वक़्त जे वॾे हिसाबनि जे माहिर ऐं इंजीनियर जो नालो भला कंहिंखां लिखल हूंदो। तकड़ में इहा दिलचस्प ख़बर सॼे शहर में बाहि वांगुरु पकड़ी वई, पर उन जो असुल कारण माण्हुनि खे ॿिए ॾींहं ते मालूम थियो। अॼु उन वाक़िए खे 23 सदियूं गुज़री वयूं आहिनि, तॾहिं बि उहो अहमियत जे लिहाज़ खां पुराणो थी न सघियो आहे। उहो कारण ही हो त घर पहुची आर्किमिडीज़ पंहिंजी खोजना खे तजर्बे वसीले परखियो ऐं मालूम कयो त जॾहिं कंहिं जिस्म खे पाणीअ या कंहिं ॿिए पाणियाठ में विधो वञे थो त उन जे वज़न में थोरी घटिताई थी अचे वञे। उहा घटिताई एतिरी पाणियाठ जे वज़न जेतिरी हूंदी आहे जेतिरी उहो जिस्म पंहिंजे लाइ जाइ पैदा करण वक़्तु परे करे थो। उहो उसूल अॼु बि आर्किमिडीज़ जे नाले सां ज़िंदा आहे। ऐं उन वसीले ई हिन बाकमाल साइंसदान पंहिंजे वक़्त जे बादशाह हीरो खे इहो ॿुधायो हो त संदसि ताज में सोन केतिरो ऐं फीट केतिरी आहे। उहो ॼाणण खां पोइ आर्किमिडीज़ जी हाक अञा बि वधी वई। हू हिकु सुठे ख़ानदान जो हो। संदसि पीउ सितारनि जो इल्मु ॼाणंदड़ ऐं मञल ज्योतिषी हो। बादशाह हीरो संदसि बि क़दुरदान हो। आर्किमिडीज़ जवानी ताईं अस्कंदरिया में तइलीम हासिल कई। शुरुआती दौर में मिस्र खे नील दरिया वसीले पोख लाइ पाणी पहुचायो वेंदो हो। उन ई कम में सवलाई पैदा करण लाइ हिकु मशीन इजाद कई जंहिंजो उसूल अॼुकल्ह साॻियो आहे, जंहिं करे ईंदड़ वक़्त में केतिरियूं ई क़दमूं तयार कयूं वयूं। आर्किमिडीज़ पंहिंजे वतन खे रूमी हमले आवरनि जे हला खां बचाइण लाइ बि साराह जोॻो किरदार अदा कयो। कारथेज, रूम ऐं यूनान जा रहाकू पाण में विढ़ंदा रहंदा हुआ। जंग जदल ऐं खून खराबी जो सिलसिलो हलंदड़ हो। बादशाह हीरो एहतियाती तौर आर्किमिडीज़ खे कुझु साइंसी हथियार ठाहिण जी हिदायत कई। उन मौक़े मुनासिबत सां जेकी लफ़्ज़ आर्किमिडीज़ हीरो हाकिम खे चया हुआ से अॼु बि तारीख़ी हैसियत रखनि था
ताईं ॾाढा मशहूर आहिनि। मूंखे हिकु बेरम ऐं उन जे रखण जी जाइ ॾियो त आउं सॼी दुनिया खे पंहिंजी जॻह तां हटाए छॾींदुसि। बेरम, लीवर ऐं चरखी आर्किमिडीज़ जूं एजादूं आहिनि। हिन कुझु रस्सियुनि ऐं चरखियुनि जी मदद सां हिकु वॾे जहाज़ खे विच समुंड तां छिकी किनारे ते आणे बीहारियो हो। बादशाह संदसि इहो कारनामो ॾिसी ॾाढो हैरान थियो ऐं उन सॼे शहर जी हिफ़ाज़त जो कमु आर्किमिडीज़ जे हवाले कयो। जॾहिं रूमी जनरल मार्सेल्स सिराक्यूस जो घेरो कयो त हू इहो ॾिसी ॾाढो परेशान थियो त सिपाहियुनि खां सवाइ केतिरियूं ई मशीनूं संदसि मुक़ाबले लाइ तयार बीठल आहिनि। उहे मशीनूं शहर जे कोट ॿाहिरियां ॻोरियूं ज़ंजीरूं तेज़ीअ सां उछलाइनि थियूं ऐं उहे जंहिं जहाज़ ते किरनि थियूं सो बिल्कुलु भॼी भोरा थी बर्बाद थियो वञे। उन खां सवाइ आर्किमिडीज़ रस्सियुनि ऐं चरखियुनि वसीले दुश्मन जे केतिरनि ई जहाज़नि खे समुंड मां छिकी किनारे जे जाबलू टकरियुनि सां टकराईंदे पुर्जा करे छॾियो। कुझु जहाज़नि खे अर्शमेदस सामूंडी मथाछरे तां खणी हवा में तेज़ लोॾा ॾियारे तबाह कयो। मार्सेल्स आर्किमिडीज़ जे उन्हनि मशीननि खे मसमार करण लाइ पंहिंजे इंजीनियरनि सां मशवरा कया। उन्हनि तमामु घणी कोशिश खां पोइ हिकु एॾी वॾी मशीन तयारु कई जेका 8 जंगी जहाज़नि ते रखी आणनी पई। उनखे सिराक्यूस शहर जे दफ़ाई दीवारनि ॾांहुं हमले ख़ातिर अॻिते आंदो वियो। अञा का घणी देर न थी हुई जो आर्किमिडीज़ पंहिंजी हिकु नंढड़ी इंजन वसीले दुश्मननि जे उन साज़िश खे नाकाम करे छॾियो। तारीख़ जा वर्क उथलाइण सां इहो बि मालूम थिए थो त का वक़्त आर्किमिडीज़ कुझु शीशनि ऐं उपटियल बिलोरनि जी मदद सां रूमी फ़ौज जा केतिरा ई जहाज़ साड़े रख करे छॾिया। रूमी जंग जेड़ींदड़ आख़िर आर्किमिडीज़ खां डिॼण लॻा। जीअं ई हू शहर मथां का नोड़ी या लकड़ो टंगियल ॾिसंदा हुआ त संदन साह निकिरी वेंदो हो ऐं हू रणियूं कंदे ख़ौफ़ ऐं खतरे खां हिक ॿिए खे बाख़बर बणाईंदा हुआ। हू समझंदा हुआ त आर्किमिडीज़ संदन ख़ात्मे लाइ ज़रूर का नई मोतमार मशीन जोड़ी आहे। इजो हू तजर्बो कंदे खेनि वॾो नुक़सान रसाईंदो हो। आख़िरकार मार्सेल्स आर्किमिडीज़ जे इल्म, अकुल, ॾाहप खां मुतासिर थी दिल में खेसि दाद ॾियण लॻो ऐं संदसि क़दुरु करण लॻो। आर्किमिडीज़ मार्सेल्स खे 3 सालनि ताईं पंहिंजे शहर खां परे रखियो, पर आख़िर में रूमी फ़ौजनि दोखे चालबाज़ीअ सां सिराक्यूस ते कब्ज़ो करे वरितो। इहा 1212 क़िबले मसीह जी ॻाल्हि आहे। मार्सेल्स फातिह जी हैसियत सां शहर में दाख़िल थींदे ई आर्किमिडीज़ सां मिलण जी ख़्वाहिश ॾेखारी। हिकु सिपाही खे सॾण वियो, पर हू पंहिंजे घर जे अंगण ते जामेट्री जूं अजीब अनोखियूं शिकलियूं कढण में एतिरो त महू हो जो खेसि इहा सुध बि कान हुई त शहर रूमियुनि जे कब्ज़े हेठि अची वियो आहे। रूमी सिपाही पंहिंजे जनरल जो पैगाम आर्किमिडीज़ ताईं पहुचायो, पर उनखे कंहिंजी बि परवाह न हुई। घणे चवण ते हिन रुॻो एतिरो जवाब ॾिनो त आऊं पंहिंजो कमु ख़तमु करण खां सवाइ मार्सेल्स सां नथो मिली सघां। सिपाही खे जवाब कोन वणियो। तकड़ में तलवार जे हिकी धक सां ज़ालिम आर्किमिडीज़ जी ज़िंदगी जी लाट उजाए छॾी ऐं फर्श ते पातल उबता सुबता लीका रत सां रंगजी विया। अहिड़ी रीति इंतहाई बेदर्दी सां आलिम, अकाबर, हिसाबनि जे माहिर, ॾाहे इंसान आर्किमिडीज़ जो अंत अची वियो। मार्सेल्स खे जॾहिं इहा ख़बर पई त हू ॾाढो ॾुखारो थियो। हिन सिपाही खे ॾाढो छुंभियो ऐं आर्किमिडीज़ जे मिटनि माइटनि सां ॾाढी सिक सहकार
प्यार ऐं सखावत वारो सलूक कयो। आलम ऐं अज़ीम इंसान आर्किमिडीज़ जो जनाज़ो ॾाढी शान शौक़त ऐं इज़त एहतराम सां खयो वियो। संदसि मक़बरो संदसि कयल वसीयत मूजिबि जामेट्रीअ वारी डिज़ाइन ते जोड़ियो वियो, जंहिंजो नमूनो मरण खां घणो अॻु हुन पाण तयारु करे छॾियो हो। उन हिसाब सां हिकु वेलण या नल कैलेंडर जहिड़ी बनावट अंदरि हिकु ॿी गोलाई जी शिकल वारी इमारत में दफ़न थियो, जंहिंजो नओं अंदाज़ मौत बाद बि सदाईं ॾाहिप जी शाहिदी ॾींदो रहंदो। अॼु बि हुन शाहकार इमारत में आर्किमिडीज़ जी जामेट्री जूं ॿ सूरतूं शिकलियूं अहम आहिनि। आर्किमिडीज़ रियाज़ी हिसाबनि ऐं मशीनरी कमनि खां सवाइ सितारनि जे इल्म ते बि घणो कमु कयो, ऐं उहो चवण में को वधाउ न थींदो त असांजी हाणोकी सुधरियल तहज़ीब, सुलझियल साइंस ऐं ॻुथियल मशीनरी उन इब्तिदाई जाखोड़ में जुस्तजू जो नतीजो आहे। एतिरी घणी मञता, मशहूरी ऐं मान मर्तबे हूंदे बि सॼी हयाती आर्किमिडीज़ खे हठ, तकबर ऐं वॾाई वेझो न आई। संदाई सादगी सां समूरो वक़्तु सोचींदे ऐं लोचींदे गुज़ारियाईं। हुन पंहिंजी तहक़ीक़ ऐं ऐजादी अमलनि जो को तहरीरी रिकॉर्ड रखण बि ज़रूरी न सम्झो, छो त हू इल्म ऐं अक़ुल जी भेट में ज़ाती ऐं सखणी शोहरत खे अहमियत न ॾींदो हो। हुन हिकु अहिड़ी ख़्याली गोल जो नक्शो बि तयारु कयो जेको सिज, चंड ऐं पंजनि ग्रहनि सियारनि जेकी उन वक़्त ताईं मालूम थी चुका हुआ जी चुरपुर खे पधरो करे पंहिंजी उन खोजना खे आर्किमिडीज़ थोरी अहमियत ॾींदो हो। बाक़ी हू अमली ज़िंदगी में पाण खे आम माण्हूअ वांगुरु ज़ाहिर कंदे नहठाई ऐं निमाणाई सां वॾा ज़हनी कम कंदो रहंदो हो। संदसि रियाज़ीअ जे उसूलनि, कलनि जे इल्म, सितारनि ऐं ग्रहनि सियारनि जी तहक़ीक़ ते केतिरियूं तहरीरूं ऐं किताब जदीद साइंस जो अमूल सरमायो आहिनि। आर्किमिडीज़ हर वक़्तु कुझु न कुझु सोचींदो रहंदो हो ऐं सोच में एतिरो त महू थी वेंदो हो जो कॾहिं कॾहिं खेसि ज़ोर ज़बरदस्ती सां गुसल खाने ताईं पहुचायो वेंदो हो। वरी विंजण वक़्तु बि हू जिस्म ते लॻल साबुण वारी गजीअ ते जामेट्रीअ जूं उबतियूं सुबतियूं सूरतूं ठाहींदो रहंदो हो। खेसि पंहिंजे जिस्म जान जो बि को होश न रहंदो हो। इल्म जी ख़िदमत उन खां वधीक कहिड़ी थी सघे थी जो हीउ अज़ीम इंसान इल्म हासिल करण लाइ ज़िंदा रहियो ऐं इल्म पिराईंदे मौत माणे शहादती जाम पी अमर बणिजी वियो। हिन पंहिंजी रत जो जामेट्रीअ जे शिकलनि खे रंग ॾिनो। संदसि हयाती हर इल्म हासिल कंदड़ लाइ हिकु हैरत ॾियारींदड़ बाब ऐं अणविसरंदड़ सबक़ आहे। साथियो, जे मुंहिंजो वीडियो अव्हां खे पसंदि आयो त मुंहिंजो चैनल बालक अव्हां ज़रूरु सब्सक्राइब कंदा।